जय झूलेलाल दोस्तों। अॼु असां ठाहींदासीं मेथी आलू जेके झटपट ठही वेंदा। उहा ई टेस्ट, उहो ई मज़ो ईंदो। इहा रेसिपी जेका आहे स्पेशली बिगनर्स जे लाइ आहे या जिन खे टाइम घटि आहे त फटाफट कीअं रोटी ठाहिजे उन्हनि जे लाइ इहा रेसिपी आहे। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का ते। मेथी जी सीज़न आहे त मेथी बढ़िया बढ़िया मार्केट में मिले थी पई हाणे, त मेथी खणंदासीं। उनखे असांखे साफ़ु करिणो आहे, पत्ता अलॻि कंदासीं और उनखे पोइ वॉश कंदासीं। असां वॉश करे उनखे सन्हो सन्हो कटींदासीं। असां एक्स्ट्रा पाणी ड्रेन करिणो आहे। साफ़ु करण खां पोइ ॾिसो मां इनखे पाणी सां चङी तरह वॉश कयो आहे, छाणी में रखियो आहे जीअं पाणी निकिरी वञे। उनखां पोइ इनखे सन्हो सन्हो कटींदासीं। हिते हाणे मां कुकर खयो आहे छाकाणि त झटपट भाॼी ठाहिणी आहे, त उन में विझंदासीं असां तेल, गॾु विझंदासीं थूम, अदरक ऐं गॾु विझंदासीं असां सावा मिर्च। सभिनी जी क्वांटिटी मां मैंशन कई आहे। मेथी आहे त उन में थूम जेका आहे थोरी वधीक पवंदी आहे, उन सां इन में बढ़िया टेस्ट ईंदी आहे। थूम, अदरक ऐं सावा मिर्च विझंदासीं। थोरो सो भुञी करे इन में विझंदासीं असां 4 टमाटा रफली चॉप करे विझंदासीं। बाहि खे हिते मां सिम करे छॾियो आहे। ऐं जीअं टमाटो सिझे थोरो, इन में गॾु विझंदासीं असां लूणु, सुका मसाला विझी छॾींदासीं इन में सभु। त 3 ई पवंदा आहिनि इन में, लूणु, ॻाढ़ा मिर्च ऐं हैड। मां धाणनि जो इस्तेमालु न कंदी आहियां, पर के माण्हू जेके आहिनि हिन में धाणा विझंदा आहिनि। त लूणु, ॻाढ़ा मिर्च और हैड ख़ाली विझंदासीं हिन में। सिंपल सी रेसिपी। इनखे असां धीमी बाहि ते टमाटे खे सिजाईंदासीं। 2 खां 4 मिंट लॻंदा। उनखां पोइ हिन में विझंदासीं असां पटाटा। हिते मां 3 पटाटा खे आहिनि मीडियम साइज़। थोरो सो भुञी करे इन में विझंदासीं असां मेथी जेका असां धोई करे कटे करे रखी हुईसीं। बाहि खे मां धीमे ई रखियो आहे। बाहि खे धीमे रखी करे असां इनखे भुञंदासीं। जीअं जीअं भुञंदासीं न इन मां पाणी निकिरंदो। एक्स्ट्रा पाणी जो इस्तेमालु न करिणो आहे। मेथीअ मां, टमाटे मां पाणी निकिरंदो जेको, उन में ई असां इन भाॼीअ खे सिजाईंदासीं। ॾिसो लॻभॻि 5 मिंटनि खां पोइ मेथीअ मां पाणी निकितो आहे। उनखां पोइ असां कुकर बंदि करे छॾींदासीं। पहिरियों मां बाहि सिम रखी हुई, हाणे बाहि तेज़ आहे। 2 सीटियूं हणायूं आहिनि, घटि में घटि 2 सीटियूं हणाइणियूं आहिनि। मूंखे आलू सॉफ्ट वणंदो आहे, त इन करे मां हिते 3 सीटियूं हणायूं आहिनि। कुकर जो ढकणु खोलींदासीं और इनखे असां भुञंदासीं थोरो, जीअं टमाटो, मेथी, आलू सभु इवनली मिक्स थी वञनि। और हीअ असांजी गर्मा गर्म मेथी आलू जी सब्जी तयारु आहे। तव्हांखे वीडियो कीअं लॻो कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। जय झूलेलाल।